वेलकम बैक। अहम खबर है आवासा शेयर करना से सिक्योरिटी फोर्सेस जा केपी में मुख्तलिफ ऑपरेशन दह क्वारसी मार्जिविया एसपीआर जोड़ से बड़ा है डी आई खान ऐं उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़नि में ऑपरेशन कया विया आहिनि। अपडेट कनासी दत्ता खेल, हसन खेल, गुलाम खान ऐं मीर अली में कार्रवाई कई वियूं। ऑपरेशन दौरान दह क्वारसी मार्जिविया हथियार बारूद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। खबर आवासा शेयर कनासी दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि ऐं बेगुनाह शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क में दहशतगर्दी खत्म करण लाइ पुरज़म है। ISPR जो चवड़ा है। अपडेट कनासी हिक भेरो बीहर सिक्योरिटी फोर्सेस जा केपी में मुख्तलिफ ऑपरेशन दह ख्वारजी मार्ची विया। अपडेट कनासी DI खान ऐं उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़नि में ऑपरेशन कया विया। दत्ता खेल, हसन खेल, गुलाम खान ऐं मीर अली में कार्रवाई कयो वियूं। अपडेट कनासी ऑपरेशन दौरान दह ख्वारजी मार्ची विया। हथियार बारूद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। खबर वासा शेयर कनासी दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस से हमलन ऐं बेगुनाह शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस मुल्क में दहशतगर्दी खत्म करण लाइ पुरज़म है। एक भेरो बीहर अवासा अहम खबर शेयर कनासी सिक्योरिटी फोर्सेस जा केपी में मुख्तलिफ ऑपरेशन दह ख्वारजी मार्ची विया। अवासा अहम खबर शेयर कनासी DI खान ऐं उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़नि में ऑपरेशन कया विया। दत्ता खेल, हसन खेल, गुलाम खान ऐं मीर अली में कार्रवाई कयूं वियूं। ऑपरेशन दौरान दह ख्वारजी मार्ची विया। हथियार बारूद ऐं ॿियो सामान हथ कयो वियो।